नाज़रीन, पूरी दुनिया में खोड़ सारा स्टूपा मौजूद आहिनि, जिन मां ठुल मीर रुकन स्टूपा भी हिकु आहे, जेको ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे तालुक़े काज़ी अहमद खां कुछ किलोमीटर ताईं उत्तर साइड ते आहे। 1600 साल अॻु ॿुध मत मज़हब जे पेशवा चंद्रगुप्त जी पोटे राजा अशोक ॾखण एशिया में ॿुध मत मज़हब खे वधाइण लाइ 84,000 स्टूपा ठाहिण जो हुकुम ॾिनो हो। ही स्टूपा भी उन्हनि मां हिकु आहे। उन हवाले से पेश आहे नवाब शाह मां साइमा बलोच जी हीअ रिपोर्ट। जी, न वक्त मां मौजूद आहियां ठुल मीर रुकन में, जिथे स्टूपा मौजूद आहे। इस्लाम खां अॻु राजा अशोक कुमार 84,000 स्टूपा ठाहिया, तंहिंमां हिकु आहे। अचो त हितां जे रहवासियुनि खां पुछूं था त हिननि जो छा चवणु। पुराणो स्टूपा ठहियलु आहे, मंदरु ठहियलु आहे। हीउ तक़रीबन अहिड़ा दुनिया में 84,000 अहिड़ा स्टूपा ठाहिया विया। हीउ क़दीम आसरनि जो आहे। हिन जी तक़रीबन 300-400 साल पुराणी अॾावत थियलु आहे। उन खां पोइ जेको तव्हां हिनखे ॾिसो पिया, चौधारी अॾावत आहे, हिन जी एतिरी अॾावत न, हिन जी अञा ॿोर ते अॾावत हुई, पर घणे हुकूमत जे ध्यानु ॾियण जे करे हिन जो काफ़ी ड्रही वियो आहे। उन खां पोइ जेके हिते माण्हू रवासी आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त जेॾीमहिल असां हिते का खोटाई कयूं था त उन जे हेठां उहे हॾा निकिरनि। ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे तालुक़े काज़ी अहमद में तारीख़ मां ठुल मीर रुकन, जेको दौलतपुर खां 8 मील ॾखण ओभर तरफ़ आहे। सिंध मातड़ जी तहज़ीब दुनिया जी क़दीम तहज़ीब मां हिकु आहे। सिंध धरतीअ हेठां अॼु बि हज़ारे ऐं लखे पुराणियूं तहज़ीब जा लिकियल आसार मौजूद आहिनि। सिंध बर्रे सग़ीर जो हिकु वॾो हिसो तहज़ीबी ख़ितो रहियो आहे, जंहिं मां ही ठुल मीर रुकन स्टूपा बि हिकु आहे। 1600 साल अॻु ॿुध मत मज़हब जे पेशवा चंद्रगुप्त जे पोटे राजा अशोक ॾखण एशिया में ॿुध मत मज़हब खे वधाइण लाइ 84,000 स्टूपा ठाहिण जो हुकुम ॾिनो। ही स्टूपा बि हुननि मां हिकु आहे। हिन स्टूपनि जी ऊचाई 60 फुट ऐं वेकड़ 100 फुट जे आहे, जेको ख़ूबसूरत नमूने गोलाई सां तामीर आहे। ॿुध मत मज़हब हुन दौर में सिंध अंदरि तमामु तेज़ीअ सां वधी रहियो हो। हिन स्टूपनि ते हज़ारनि जी तादाद में नंढियूं वॾियूं गौतम बुद्ध जूं मूर्तियूं पिण ठहियलूं हुयूं, जिथे ॿुध मत मज़हब जा माण्हू हुन जे परस्तिश कंदा हुआ। ही स्टूपा केतिरा ई साल ॿुध मत मज़हब जे इबादत गाह रहियो हुयो। ॿुध मत मज़हब पहिरियां ई गंगा वादीअ ताईं महदूद हो, पोइ सिंध अंदरि पहुतो। ही स्टूपनि मज़हब खे मञण वारनि इबादत करण लाइ तामीर करायो हो। ही हिकु खुशहाल ऐं कारोबारी शहर हो, जिथे हिंदू मज़हब जा माण्हू कारोबार लाइ ईंदा हुआ। आरकला जे सियाहत ऐं सक़ाफ़त खाते पारां सार न लहण करे ही तारीख़ी माॻठुल मीर रुकन स्टूपा ॾींहों ॾींहुं ज़बून थींदो पियो वञे। ही पंहिंजे असलियत विञाइण लॻो आहे। जेकॾहिं ठुल मीर रुकन स्टूपनि जी फौरी तौर मुरम्मत न कराई वई त सिंध जो ही शाहकार सक़ाफ़ती विरसो हमेशह लाइ ख़तम थी वेंदो। जो आहे तक़रीबन 300 साल पुराणो आहे। जीअं त हिते शुरूआत में अंग्रेज़ रहंदा हुआ, ॿिया केतिरा ई क़दीमी माण्हू रहंदा हुआ। उन खां पोइ हिन वक़्तु हिन ते ख़ूब गौर नाहे कयो वियो, छाकाणि त हिन खे कुझु चाढ़ियूं ठहियल हुयूं। ॿियो केतिरो ई हिन जी अॾावत हुई, उहा क्लियर रही वई आहे। हिन वक़्तु कुझु चवण जे करे थोरो घणो जेको हिन खे फेरायो वियो आहे कोर्ट, हाणे कुझु न कुझु मुयसर सां आहे। लेकिन हिन जी अञा बदावत जेका घणी रहंदी थी वञे, को बि गौर फ़िक्र न आहे। महिरबानी करे हिन ते गौर फ़िक्र कयो वञे, छाकाणि त हीउ पुराणो आसार आहे, हिकु वॾी यादगार शइ आहे। जी, तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हीअ जॻह तमामु तारीख़ी पुराणी आहे। काफ़ी सारा माण्हू घुमण फिरण लाइ ईंदा आहिनि। कैमरामैन अलीरन सां गॾु साइमा बलोच, कल्याण न्यूज़, नवाब शाह।